नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं तो खिपरो में सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि मां हिंदू नियाणियुनि जे अगवा करे मज़हब मटाइण वारनि वाक़िअनि ख़िलाफ़ अॼु खिपरो जे मेन चौक वारे हंधि भील सुजाग काउंसिल पाकिस्तान जे सॾ ते अॼु भील सुजाग काउंसिल पाकिस्तान जे नायब सदर धर्मूमल खानवाणी, कामरेड धनराज भील, गुलू भील, जयराम भील, ज्ञान कोहली, अजय बाबू, चेतन भील, कृष्ण भील, काजी खमीसो भील की अगवाणी में अलामती बुख हड़ताल कई वई, जंहिंमें केतिरनि शहरनि शिरकत कई। हड़ताल ते वेठल अगवान चयो त डहरकी जे हिंदू नियाणियुनि रीना ऐं रवीना के माइटनि हवाले कयो वञे। इन्हनि चयो त हिकु पठाण हैदराबाद में शीना भील के अगवा करे वियो आहे, जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल करे हिंदू नारी के बाज़ियाब करायो वञे। इन्हनि चयो त डीआईजी मिरबुगास कूड़ा वाइदा करे घनश्याम भील जे कातिल गिरफ़्तार लाइ एहतिजाज ख़त्म करायो, पर घनश्याम भील जो कातिल यासीन जट अञा भी गिरफ़्तार न आहे थियो। इन्हनि चेतावनी ॾिनो त कुंदरी पुलिस उनजो नालो निकाल कयो त सख़्त एहतिजाज कयो वेंदो। मेन इशू इहो आहे त कुंडरी जे कातिल जेको आहे यासीन जट, जेको घनश्याम भील जो कातिल आहे यासीन जट, जेको अॼु हफ़्तो गुज़रण खां पोइ बि अञा ताईं गिरफ़्तार न थी सघियो आहे सर। उन जे लाइ असां जेको ही बुख हड़ताल असां जारी आहे। ॿियो त असांजी हिंदू नियाणी जेको हैदराबाद जी आहे सुनिया भील, उनखे ज़ोरी अगवा कयो वियो आहे। ऐं ॾेरकी मां जेके असांजो ॿ नियाणियूं हिंदू नियाणियूं जेको आहे रीना मेघवाड़ ऐं रवीना मेघवाड़ खे ज़ोरी अगवा कयो वियो आहे सर। जेको हिन इहो सिंध छॾे उहे जेके 2 नंबर टोला जेको पंजाब ताईं पहुता आहिनि, उन्हनि खे असां ॿुधाइण था चाहियूं त तव्हां केतिरो लिखंदो, असांजे हिंदू नियाणियुनि सां केतिरो तव्हां ज़ुल्म कंदो। उन जे लाइ असांजी बुख हड़ताल खिपरो शहीद ते अलामती बुख हड़ताल जारी आहे। इन नटण उस में असां पंहिंजी बुख हड़ताल खे जारी रखंदासीं। ऐं असां मुतालबो कयूं था वज़ीर आज़म पाकिस्तान, वज़ीर आला सिंध, सभिनी आला अमलदारनि खां त हिन जो नोटिस वरितो वञे ऐं सिंध ते रहंदड़ अक़लियती बिरादरियुनि सां इंसाफ़ कयो वञे सर। ॾेरकी में तव्हां ॾिठो त उते 2 हिंदू नियाणियूं रीना मेघवाड़ ऐं रवीना मेघवाड़ खे उते जे ज़ालमनि ज़ोरी अगवा करे मज़हब तब्दील कराइण जो ड्रामो कयो वियो। असां ऐं उन खां पोइ हैदराबाद जी जेका शीना भील आहे उनखे बि हिकिड़ो पठाण ज़ोरी अगवा करे वियो। ऐं उन 4 ॾींहं अॻु 5 ॾींहं अॻु में कुंडरी में जेको मक़तूल घनश्याम भील खे जेको मारियो वियो, उनजो कातिल अञा यासीन जट बि गिरफ़्तार कोन थियो आहे। असां भील सुजाग काउंसिल पाकिस्तान मर्कज़ जे प्लेटफॉर्म तां खिपरो शहीद चौक ते अलामती बुख हड़ताल कई वई आहे। असां सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस, सदर पाकिस्तान, वज़ीर आज़म पाकिस्तान, पीपी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ऐं सिंध जे वॾे वज़ीर साईं मुराद अली शाह खां पुरज़ोर मुतालबो था कयूं त इन मामले जो नोटिस वरितो वञे ऐं सिंध धरती ते सदन खां रहंदड़ आबाद हिंदू बिरादरी सां इंसाफ़ कयो वञे। हिंदू बिरादरी जेको बि हिते सिंध में रहूं था ऐं असांजी जेके पीपल्स पार्टी आहे ऐं सिंध गवर्नमेंट आहे ऐं चीफ जस्टिस आहे, उनखे अपील था करियूं त असां खां जेके हिते ज़ुल्म थी रहिया आहिनि उन्हनि जो असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेब